अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नवार सिर्फ एक सिंध न्यूज़ ऐं तमामु कल्ह ख़बर शामिल कंदासीं। नवाब वली मोहम्मद मां ज़ुल्फ़कार गबोल जे रिपोर्ट मुताबिक़ काज़ी अहमद तालका जे यूनियन काउंसिल ॾेणान जे चेयरमैन नूर मोहम्मद चांडियो, ज़िला काउंसिल मेंबर शबीर अहमद चांडियो पारां बरसात मुतासिरनि जी वाहर न करण ऐं आयल राशन टेंट मच्छरदानियूं पंहिंजे मनपसंद माण्हुनि खे ॾियण। यूसी ॾेणान जे मुख़्तलिफ़ ॻोठनि जे माण्हुनि सिकंदर अली चांडियो, गुलबहार चांडियो, ख़ालिद जतोई, अला बश्क चांडियो, बाबू खोसो, माशूक चांडियो, शबीर चांडियो, ममताज़ चांडियो, दिलदार चांडियो जे अॻवानी में एडमोर पंप खां प्रेस क्लब काज़ी अहमद ताईं एहतजाजी रैली कढी। पीपल्स पार्टी तालके सदर अब्दुल नबी जमाली, एसी काज़ी अहमद, ज़िला काउंसिल मेंबर शबीर चांडियो, यूसी चेयरमैन नूर मोहम्मद चांडियो ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई ऐं उन मौक़े ते साफ़िन आॾो दाईंदे चयो त असांजे यूसी जी हक़ीक़ी बरसात मुतासिरनि खे नज़रअंदाज़ कंदे का बि शइ नथी ॾिनी वञे। हिननि चयो त सवे बरसात मुतासिर हिन वक़्तु खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार वेठल आहिनि। हिननि चयो त बरसात मुतासिरनि जी वाहर ऐं मदद करण लाइ इंतिज़ामिया ऐं चेयरमैन पारां कुझु नथो ॾिनो वञे। हिननि पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, वज़ीर आला सिंध DC शहीद बेनज़ीर आबाद, PP ज़िला सदर अकबर जमाली खां मुतालबो कयो त जल्द PP तालके सदर अब्दुल नबी जमाली, ज़िला काउंसिल मेंबर शबीर चांडियो, UC चेयरमैन नूर मोहम्मद खां जल्द इस्तीफ़ाऊं वरितियूं वञनि। उहे अवामी नुमाइंदगी जे नाले ते करप्शन कनि था, उन्हनि खे फ़ौरी हटायो। UC ॾेणान जे अवाम खे बचायो ऐं बरसात मुतासिरनि जी वाहर करे टेंट, मच्छरदानियूं, राशन ऐं ॿियो सामान ॾिनो वञे। 3 ॾींहंनि अंदरि बरसात मुतासिरनि जी वाहर न कई वई त बरसात मुतासिरनि सां गॾिजी AC काज़ी अहमद अॻियां PP तालका सदर AC ऐं UC ॾेणान जे चेयरमैन ज़िला काउंसिल जे ख़िलाफ़ एहतजाजी करे धरणो हंयो वेंदो।